लाड़काणे में कॾहिं मूंखे माना ईअं को तारीफ़ न मिली है जो आए या नाचू अथव आए माना मश्किल अथव आए मश्किरो थी ने खणे माना इज़त न आहे एॾी। सही सवाल इहो आहे तव्हांजो ताल्लुक़ किथां जो माशाल्लाह जॉन तमामु बहितरीनु मूवी मां ॾिठा। ॿियो रज़ा सवाल आहे असां वीडियोज़ ॾिसंदा रहंदा आहियूं तव्हांजूं 15 मिंट 18 मिंट अॼुकल्ह नई तव्हां सीरीज़ शुरू कई आहे बहुरामी बात उन में तव्हां खणी था अचो इन हिकिड़ो वीडियो खे सपोज़ 15 मिंट जी वीडियो ठाहिण खे अॻु मां केतिरी माना हार्डवर्क हूंदो आहे। लाड़काणे जी पैदाइश इस्लामाबाद में स्पेस एंड टेक्नोलॉजी में पढ़ाई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। साईं अॼु जो असांजो जेको महिमान आहे रज़ा समो। महिरबानी साईं, तव्हां असांखे क़ीमती टाइम ॾिनो पंहिंजो। साईं तव्हांजी महिरबानी। छो त साईं काफ़ी दोस्त हिननि खे सुञाणनि था पर जेके नवां नथा सुञाणनि उन्हनि जे बारे में ॿुधाईंदो हलां त रज़ा समो पाण फिल्मी एक्टर आहिनि, आर्टिस्ट आहिनि, कॉमेडियन आहिनि ऐं उन सां गॾोगॾु यूट्यूबर बि आहिनि, वरी हुन सां गॾोगॾु सिंगर बि आहिनि, वरी उन खां मथां डबू जा प्लेयर बि आहिनि। ऐं साईं इहो आहे रज़ा समो। कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। साईं तव्हां खां मुंहिंजो पहिरियों सुवाल इहो आहे तव्हांजो ताल्लुक़ किथां जो आहे? लाड़काणे जो ताल्लुक़ आहे मुंहिंजो। अच्छा, इब्तिदाई तालीम बि उतां जी? इब्तिदाई तालीम बि उतां जी आहे, कॉलेज ताईं उते ई पढ़ियुमि। अच्छा हा। हुन खां पोइ साईं तव्हांजो जेको डाकखानो असांखे मिलियो उहो मिलियो इस्लामाबाद जो। बिल्कुलु एॾे भला कीअं कूच करे वियो? एॾे हीअं कयोसीं त जीअं पंहिंजो कॉलेज पूरी थी त टाइम आयो यूनिवर्सिटी जो एंट्री टेस्ट जो जी। त पोइ एंट्री टेस्ट पहिरीं ॾिनमि, इस्लामाबाद में सिलेक्शन थी वई। अच्छा पहिरीं ॾिनमि, ॿी ॾिनमि ई न। अच्छा, हुन जी वजह इहा त पहिरीं में थी वियमि त मां जो बसि भॼो न त ॿीं में। कहिड़ी डिग्री? उहा डिग्री हुई स्पेस साइंस जी, बैचलर्स Nice. स्पेस साइंस डिग्री। अच्छा। काफ़ी इंट्रस्टिंग हुई, थी कोन सघी ॿी ॻाल्हि आहे। बसि साईं मुक़दर जूं ॻाल्हियूं आहिनि। उन खां पोइ तव्हांजी वरी असां ॾिठोसीं, मां जॾहिं खां मूंखे मिलियो न, मूंखे मिलियो तव्हां लाहौर में। लाहौर वरी कीअं आहे तव्हांजो वञणु थियो? जॾहिं माना पढ़ाई हेॾां थी इस्लामाबाद में थी त सॼो सर्कल जेको ठहियो उहो पंजाब जो हुयो। ठीकु आहे। लाहौर, गुजरांवाला, फैसलाबाद सभु दोस्त उतां जा हुया। कराची हेॾो सिंध जा जेके स्कूल जा ठहिया ॿियो हा अहिड़ा कोई ठहिया न, त मां सम्झुमि त लाहौर वञणु बहितरु रहंदो। पंहिंजो हितां करियर जो आगाज़ कयां थो, पोइ फाइनल डेस्टिनेशन त कराची थींदी इंशाल्लाह। छो त हिते वधीक हाणे साईं तव्हां ॾिसो लाड़काणे जी पैदाइश इस्लामाबाद में स्पेस एंड टेक्नोलॉजी में पढ़ाई। उन खां पोइ खुजली फैमिली ठीकु आहे, ओसमो स्पीक्स। उन सां गॾोगॾु साईं बहुरामी, राजा जी, भैंस चोर, शर्टें ले लो, रज़ा समो साहब। इहे पोइ कीअं ख़्यालु आयो हेॾां? यूट्यूब जो। यूट्यूब, हा इहे माना ॾिस हिकिड़ा यूट्यूब त दुनिया करे थी, पर खुजली फैमिली, ओसमो स्पीक्स, राजा जी यार छो ॾिस लाड़काणे जी पैदाइश, ॿियो स्पेस टेक्नोलॉजी, मथां वरी यूट्यूब, खुजली फैमिली, इहो माना कॉम्बिनेशन ठहे नथो। इहो माना कहिड़ो उहो हादसो हुयो जेको हेॾे वठी साईं दिमाग़ ई तॾहिं खुलियो जॾहिं इस्लामाबाद वियमि मां। अच्छा, मां ॾिठमि यार हिते त टीचर सीरियसली पढ़ाइनि था ऐं ॿार बि पढ़नि था। इहे बि थींदो आहे छा? असांखे त लाड़काणे में त साईं असांखे चयो भाउ जंहिंखे पढ़णो आहे त वेह, जंहिंखे न आहे पढ़णो हलियो वञे। अधु क्लास ख़ाली थियो। ख़बर बि न हिते सीरियस माण्हू पढ़ाई था कनि। उते थोरो इन्वायरमेंट नओं मिलियो ऐं इहे उते जेको मेजर डिफरेंस ॾिठो त उते टैलेंट खे माना इंकरेज कनि पिया। अच्छा, टैलेंट खे इंकरेज कनि पिया। छो त मां हिकिड़ो गुड सिंगर, मां लाड़काणे में बि हुयुमि, या जेके आर्ट सां मतिलबु ताल्लुक़ु मुंहिंजो पहिरियां लाड़काणे में बि हुयो, एक्टिंग थी या थिएटर थियो। त लाड़काणे में कॾहिं मूंखे माना ईअं को तारीफ़ न मिली है जो आए या नाचू अथव आए माना मश्किल अथव आए मश्किरो थी ने खणे माना इज़त न आहे एॾी। सही ओॾी महिल त उन्हनि आर्ट फॉर्म प्रॉपर मां नोट कयो त वैल्यू था कनि मूंखे। अच्छा, हा स्केचिंग करे थो या कहिड़ी बि त इवेंट्स आहिनि त उन में मूंखे अॻिते कनि, या फोटोग्राफी थी जो अहिड़ा कोई इवेंट्स आहिनि उन में मूंखे अॻिते कनि। मूंखे ख़बर पए त यार हिन कम जी इज़त आहे, जिते आहे उते आहे इज़त। पोइ आहिस्ता आहिस्ता फील्ड में, आर्ट जी फील्ड में घणो इंट्रस्ट थी वियो।
वो यूट्यूब शुरू कयमि एंटरटेनमेंट जो इन करे शुरू कयमि त एंटरटेनमेंट जी ऑडियंस काफ़ी वाइड आहे सही त पोइ इहे बहू रामी राजा जी ऐं इहे सभु पोइ यूट्यूब में शुरूआत तव्हां कई चैलेंजिस त आया हूंदा हा हा बिल्कुलु काफ़ी पोइ चैलेंज कीअं भला शुरू में उहो पहिरियां त इन जे करे थो पुछां काफ़ी असांजा नौजवान जेके आहिनि न हर कंहिंखे ख्वाहिश आहे त भाउ यूट्यूबर लखपति करोड़पति हूंदो आहे हर को पंहिंजी दुकानु खोले थो वञे पोइ जॾहिं व्यूज़ नथा अचनि सब्सक्राइबर नथा अचनि पोइ वरी बंदि हा ईअं ई आहे यूट्यूब ते मुंहिंजे ख्याल में अगरि तव्हां मूंखे एग्ज़ैक्ट ख़बर न आहे फैक्ट्स पर तव्हां अगरि ॾिसंदो त 99% 8% माण्हू फेल थींदा आहिनि उहो इन जे करे छो त बज़ाहिर तौर ते न जेको माण्हू व्यूअर ॾिसे थो उनखे शुरू में इहो कमु ॾाढो आसान थो लॻे अच्छा आसान थो लॻे सफ़ा उनजो सवलो थो लॻे सही मूं वटि इलाही माण्हू ईंदा आहिनि चवंदा आहिनि यार एक्टर काफ़ी हिन फील्ड में चवंदा मां एक्टिंग कमु आहे चवंदा यार अगर मैं भी यूट्यूब चैनल साइड पे शुरू कर दूँ मैं ये काम कर दूँ ये अच्छा करता हूँ या पंहिंजी ज़ाल सां कचहरी कयां गाॾीअ में हिकिड़ो चइबो ज़ाल सां कचहरी कयां थो गाॾीअ में मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते उहा वीडियो ईअं करे रखी छॾियां त मां चयो ईअं न थींदो आहे इहो साइड वारो कमु ई न आहे अगरि त हिनखे फुल टाइम जेसि ताईं तव्हां न कंदव त इहो अहिड़े तरीक़े सां ग्रो न कंदो इहो साइड वारो कमु न आहे इहो त माण्हू बज़ाहिर तौर ते लॻंदो आहे यार हीअ त ईज़ी आहे हीअं करे हीअं कयो अथई पर तव्हां जॾहिं कंदा आहियो न पोइ ख़बर पवंदी आहे भाई न इहो जेको तव्हां आसानी सां करे छॾियो न उहो ख़राबु ठहियो आहे इन करे तव्हां नथो हले सही ऐं रज़ा माशाल्लाह तव्हांजा मिलियंस में फॉलोअर्स आहिनि तव्हांजा हिकु न माशाल्लाह 2-3 चैनल आहिनि ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां रज़ा जो वॾे में वॾो फैन मां पाण आहियां हिन सां मुंहिंजी ऑन ऑफ ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी विच में असांजा जहिड़ा बि थींदा पर हिन जा वीडिया मां न छॾींदो हुअमि अॼु बि ताईं हिन जा मां वीडियो ते ॾिसंदो रहंदो आहियां रज़ा माशाल्लाह तव्हांजी यूट्यूब जी एतिरी वॾी फैन फॉलोइंग वीडियोज़ ते वॉच वग़ैरह हर शइ उन खां पोइ तव्हां वरी फिल्मनि ॾे कीअं आयो एक्टिंग ॾे एक्टिंग ॾे ईअं आयमि त मूंखे आउट ऑफ नोवेयर पहिरीं ऑफर मिली फिल्म जी सही मुंहिंजो कोई अहिड़ो कनेक्शन त न हुयो अक्सर तव्हां नोट कयो हूंदो माण्हुनि जो या त इन फील्ड में ज़्यादातर अगरि कनेक्शन न आहे तव्हां जो कोई लिंक न आहे त तक़रीबन इम्पॉसिबल आहे काफ़ी मुश्किल आहे इहो त तव्हां ऑडिशन्स ॾींदव हेॾे वेंदव होॾे वेंदव ॾुखियो सफ़र आहे वधीक पर मूंखे आउट ऑफ नोवेयर अलाह जो बसि करम आहे त मूंखे पहिरीं इहा फिल्म ऑफर थी वियो और डायरेक्टर बि न हुयो डेब्यू हुयो उनजो डायरेक्टर जो बि प्रोड्यूसर जो बि डेब्यू हुयो सही फिल्म ऑफर थी जॉन उन में परफॉर्मेंस सुठी हुई त उहा पूरी इंडस्ट्री नोट कई जॾहिं प्रीमियर थियो वॾा वॾा एक्टर आया प्रोड्यूसर आया सभु चैनलनि जा उन ॾिठो यार हीउ छोकिरो स्टैंड आउट करे थो पंहिंजी परफॉर्मेंस जे करे उन खां पोइ वरी मूंखे ॿियो ड्रामो ऑफर थी वियो वजाहत रऊफ़ साहब जो अच्छा अहिड़े हिसाब सां पोइ वरी आहिस्ते आहिस्ते लिंक में न ठही आहे न पोइ हाणे बसि कमु हले थो शुरू थी वियो साईं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां जंहिं बि न ॾिठी आहे मूवी जॉन मूवी ज़रूरु ॾिसो हुन में साईं असांजो प्यारो दोस्त रज़ा समूह तव्हांखे नज़र ईंदो हिकु अलॻि ई रूप में हे हाणे जेको पप्पू ॾिसो था न हिन जो पप्पूअ टोते वधीक नज़र ईंदी तव्हांखे ऐं रज़ा हुन सां गॾो गॾु तव्हां एक्टिंग ॾे अची वियो वरी ॾिठो त तव्हांखे विच में सिंगिंग जो बि शौक़ु थियो जी जी त इहो भला कीअं सिंगिंग जो शौक़ु शुरू खां हुयो अच्छा हा वरी सिंगिंग जो मतिलबु इहो त मां चाहियां पोइ थोरो क्राफ्ट बहितर थिए ईअं तव्हां ॾिठो आहे अक्सर हर को माण्हू चवंदो हा मां सिंगर आहियां हुनखे चवंदो आहे बिस्मिल्लाह ॿुधाए कुझु त पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे त यार कननि मां कीअं थो खून वहे अक्सर माण्हू चवंदा आहिनि मां ॻाईंदो मां उहो माना ईअं न शो ऑफ कयां हालांकि आई वॉज गुड एट इट बट मूंखे ख़बर हुई त आई एम नॉट रियली ग्रेट एट इट साईं ॿी ॻाल्हि हुजे न हुजे मां हिकिड़ी शइ तव्हांखे हारमोन वॼाइणु ईंदो आहे हल्को फुल्को जेको सिखण जे हद ताईं जेको मां काफ़ी तव्हांजा वीडियोज़ ॾिठा अथमि 2-3 दफ़ा हल्को फुल्को हा त हिन करे मां वोकल ट्रेनिंग वरिती ऑफिशियल तरीक़े सां मां चयो इहो सिखां पर उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त पंहिंजी हिकिड़ी सेटिस्फेक्शन लाइ सही हा माना मूंखे सिंगिंग परसू न करिणो हुयो न ई करिणो आहे फ़िलहालु त कोई अहिड़ो मूड न आहे पर मूंखे पंहिंजी हिकिड़ी सेल्फ सेटिस्फेक्शन जे लाइ सिखणो हुयो त उहे सुर लॻनि मज़ो ईंदो आहे इहे 4 दोस्तनि में बसि वॼायो हा बसि रज़ा हाणे मां त काफ़ी तव्हांजा तक़रीबन शुरू खां वठी तव्हांजो फैन आहे तव्हांजा वीडियोज़ ॾिसंदा रहियो
ठीकु आहे, तव्हांजी लाइफ में अप एंड डाउन्स आया, ठीकु आहे, चैलेंजिस आया, कुझु डार्क साइडियूं बि आयूं, उनखे तव्हां कीअं ओवरकम कयो, उहो हिन जे लाइ त काफ़ी नौजवान असांजा ॾिसनि था। अॼुकल्ह ॾिसो था हर कंहिंखे तकिड़ी शोहरत खपे, तकिड़ो पैसो खपे, हर शइ तकिड़ी खपे विदाउट एनी हार्ड वर्क, ठीकु आहे, या टाइम स्पेंड कयूं। त तव्हां उन्हनि मां कीअं निकितो, कीअं ओवरकम कयो? पहिरियों त मां जेको पाण खे सम्झायुमि न उन दौर में, जेको मूंखे पाण सम्झ में आई ॻाल्हि, जी जी, त छा सीन छा आहे, हिकिड़ो लेसन जेको पाण खे मूंखे सम्झ में आयो उहो इहो त हिकु त महिनत करणी आहे, ज़ाहिर आहे उहो नंबर 1 इलाही ज़रूरी आहे। ॿियो सब्र करिणो आहे, मूंखे बि तकड़ ई काफ़ी जल्दी थिए न, भई थिए छो नथो, माना इलाही हो हुयमि, जीअं माना उतावलो हुयमि घणो तमामु, तकड़ में छो नथो थिए, छो नथो थिए, इन करे उहो अपसेट कंदी आहे उहा ॻाल्हि। त हर शइ हर शइ जो टाइम हूंदो आहे, त ख़ुदा जा हिकिड़ा माना मनसूबा हूंदा आहिनि, प्लान्स हूंदा आहिनि तव्हांजे लाइ ख़ासि तौर ते। तव्हांखे ज़िंदगी में कहिड़े मोमेंट ते पैसो अचिणो आहे उहो उन डिसाइड कयो आहे, ऐं उहो राइट टाइम हूंदो, या तव्हांजी ज़िंदगी में कॾहिं तव्हांजो लाइफ पार्टनर ईंदो उहो राइट टाइम हूंदो, उहो उन डिसाइड कयो आहे, तव्हां पाथ ते हलो। इहे मूंखे 2 शयूं सम्झ में आयो त हिकु त पंहिंजी महिनत बंदि न आहे करणी, थोरो सब्र करिणो आहे। हाणे अॼुकल्ह ईअं न आहे न, अॼुकल्ह हर को तकिड़ो थो चाहे, जीअं तव्हां चओ, माना जीअं टिक टाक 30 सेकंड में मज़ो ॾे, 30 सेकंड में हुनखे फेम बि जल्दी खपे थो, चए थो महिनत एॾी न खपे, सब्र बि हुन खां नथो थिए। इन में इन जी डाउन साइड इहा आहे त इहो अगरि तव्हां फेमस बि थी था वञो त इन जी शेल्फ लाइफ सफ़ा थोरी आहे। सही, तव्हां ठीकु आहे मशहूरु थी सघो था, फेमस थी वेंदव, ठीकु आहे, पर उहो उन जी एॾी लाइफ न हूंदी, लॉन्ग लास्टिंग न आहे। लॉन्ग लास्टिंग अहिड़ा केतिरा ई मिसाल आहिनि, उहो अख्तर लावा ऐं केरु आहे, नुमान खान जान, फलाणा टीरा मटीरा, अॼुकल्ह आया विया हली ख़तमु थी विया। पर तव्हां उहे माण्हू ॾिसो जिन महिनत कई, मिसाल इहा अलीगुल मला आहे, बिल्कुलु लॉन्ग लास्टिंग 30 साल लॻो रहिया। हा, हाणे उहो माण्हू तव्हां हयात तक उनजो नालो रहंदो न, तव्हां हयात तक मूंखे नथो लॻे अहिड़े के जेको लगड़ी माण्हू आहे उनजो नालो यादि बि को रखंदो, उहो ट्रेंड सां आयो वियो ख़तमु। इहो आहे त शॉर्ट टर्म फेम जे लाइ पोयां न भॼो। सही, रज़ा तव्हां माशाल्लाह काफ़ी स्टैंड अप्स बि कया आहिनि, ठीकु आहे, सिंगिंग जा बज़, कॉन्सर्ट, पार्टियूं, ठीकु आहे, कॾहिं को ईअं थियो हुजे तव्हांजो को खीसो कटियो हुजे, या तव्हांखे कोई तव्हां सां को अहिड़ो फनी वाक़ियो थियो हुजे, या को क्रेज़ी फैन अची शर्टें ले लो, कंहिं अची शर्टें फाड़ी छॾियूं हुजनि? हिकिड़ो 2 माण्हू अहिड़ा मूंसां मिलिया आहिनि। हिकिड़ो आयो हुयो इस्लामाबाद में ई, मां पंहिंजे दोस्त सां वेठो हुउमि हिकिड़े रेस्टोरेंट ते, त हुते हिकिड़ो माण्हू आयो, सफ़ा नशनि में हुयो, हुनखे माना ही वॉज प्रॉबेबली ड्रंक, आयो हीअं करे केचअप लॻल हिते, केचअप शर्ट ते केचअप लॻल, रज़ा भाई हिकिड़े अची करे मुंडे माना पइजी वियो, सफ़ा धप हुन मां अचे पई, रज़ा भाई मैं आपका बहुत बड़ा फैन हूँ, हीअं सेल्फी, मां चयो हा कढ भा सेल्फी, आयो हीअं सेल्फी ऑन कई त परी कैमरा ऑन कयईं, हाणे उहो यको ऑन हुयसि, मां ॾिसांसि थो त इहो करे छा थो, माना हे फ्रंट वारी ऑन करे कढे न, हू उन में ॻोल्हे पियो त मां नज़र छो नथो अचां, असां किथे आहियूं, मां चयो भाऊ हे कैमरा तो हल कर न, फ्रंट कई, हा पोइ तस्वीर खे चयईं, बहरहाल काफ़ी क्लोज़ हुयो, मां हुनखे माना चवणो पियो मूंखे त यार थोड़ा पीछे हो जाओ, क्या कर रहे हो, हाणे प्राइवेसी हिकिड़ी हूंदी आहे न, उहा इन्वेड कई हुन पर्सनल स्पेस। इहो हिकिड़ो क्रेज़ी फैन मूंखे मिलियो, मूंखे कॾहिं न विसरंदो। तमामु बहितरीनु, हाणे तव्हांजी माशाल्लाह जॉन तमामु बहितरीनु मूवी मां ॾिठमि बि, ऐं दोस्तनि खे हिकु दफ़ो वरी ॿीहर चवंदुमि साईं ॾिसजो ज़रूरु, उहा तव्हांखे मज़ो अची वेंदो। ऐं रज़ा हाणे माना तव्हांजो अॻिते फ्यूचर जा छा प्लान्स वग़ैरह आहिनि? फ्यूचर जो इहो आहे त एक्टिंग में इंशाल्लाह अञा सुठो को प्रोजेक्ट एटलीस्ट उन जी इंतज़ारु आहे। सही, एक्टिंग हाणे मुंहिंजो मेन फोकस फ़िलहालु एक्टिंग आहे, ऐं यूट्यूब साइड ते मुंहिंजो हलंदो रहे थो, पर प्राइमरी फोकस हिन वक़्तु मुंहिंजो एक्टिंग रहियल आहे। अच्छा, हिकिड़ो ॿियो रज़ा सुवालु आहे, असां वीडियोज़ ॾिसंदा रहंदा आहियूं तव्हांजूं, 15 मिंट 18 मिंट, अॼुकल्ह नई तव्हां सीरीज़ शुरू कई आहे बहुरामी बात, उन में तव्हां खणी था अचो
इन हिकिड़ो वीडियो खे सपोज़ 15 मिंट जी वीडियो ठाहिण खे अॻु में केतिरी माना हार्ड वर्क हूंदो आहे? साईं इहो मूंखे त केतिरो टाइम लॻंदो आहे? बिल्कुलु बिल्कुलु मां जॾहिं हिनखे शुरू कयमि मूंखे अंदाज़ो न हो त ही एतिरी महिनत वठंदो। उनजी सभिनी खां वधीक जेका मुश्किल शइ जेका टाइम टेकिंग शइ आहे उहा उनजी राइटिंग आहे। अच्छा। ॿी हर शइ आसान आहे। कैमरा रखी सेट की एडिटर खे ॾेई छॾियो उहो साउंड इफेक्ट्स हणंदो, 1-2 ॾींहंनि जो कमु आहे, उहो मसइलो न आहे कोई बि। वॾे में वॾो मसइलो उनजी राइटिंग आहे। राइटिंग में मूंखे कॾहिं कॾहिं 3-4 ॾींहं बि लॻी वेंदा आहिनि। राइटिंग वीक आराम सां लॻी वेंदो आहे, हिकिड़ो वीक लॻी वेंदो आहे। सही। मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, इहो सुवालु मां हिन जे करे कंदो आहियां त तव्हां हिन वक़्तु स्क्रीन ते ॾिसो था मिलियंस में व्यूज़ ऐं फॉलोअर आहिनि, इहे ईअं न ठहिया आहिनि। ईअं न आहे त बसि 15 मिंटनि जी वीडियो ठाहीसीं ऐं रखीसीं ऐं उनजे पोयों केतिरी महिनत केतिरो टाइम कंज्यूमिंग जॉब आहे। बिल्कुलु। रज़ा, लास्ट में असांजे फैंस खे तव्हां छा मैसेज ॾींदव? लास्ट में पंहिंजे फैंस खे मुंहिंजे ख़्याल सां उहो ई बहितरीनु मैसेज हूंदो जेका ॻाल्हि कईसीं, जेका मूंखे बि पंहिंजे स्ट्रगल टाइम में सम्झ में आई, त महिनत पाण जारी रखो ऐं सब्र कयो, हार्ड वर्क एंड पेशेंस। वाह वाह, तमामु बहितरीनु, ज़रूरी आहिनि। थैंक यू सो मच रज़ा, तव्हां टाइम ॾिनो ऐं दोस्तनि जा बि लख कुर्ब। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।